नाज़रीन गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद सुमरो जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन में बदअमनी जी बाहि भड़की पई आहे ऐं सुबुह सवेर नामालूम फौरन हथां प्रोफेसर फुरिजी वियो आहे। गर्ल्स डिग्री कॉलेज शिकारपुर जो असिस्टेंट प्रोफेसर रफ़ीक कंबो खजी बाग वटि गढ़ी यासीन खां शिकारपुर वेंदे फुरिजी वियो आहे। हथियारबंदनि सीडी मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि। असिस्टेंट प्रोफेसर प्रेस क्लब गढ़ी यासीन पहुंची दाईंदे चयो आहे त गढ़ी यासीन अंदर बदअमनी चोट चढ़ियल आहे। एसएसपी शिकारपुर फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾे। इन क़िस्म जी प्रोफेसर पारां एसएसपी शिकारपुर खे अपील कई वई आहे। मां शफ़ीक अहमद कंबो असिस्टेंट प्रोफेसर उर्दू डिपार्टमेंट जो गर्ल्स कॉलेज शिकारपुर में मुंहिंजी ड्यूटी आहे ऐं तक़रीबन 8:30 बजे सुबुह जा मां ड्यूटी लाइ वञी रहियो हुउमि। गढ़ी यासीन क्रॉस कई हुअमि। गढ़ी यासीन में खजी बाग जे साम्हूं लेफ्ट हैंड ते तक़रीबन इन टाइम ते 8:30 बजे ऐं 2 जेके आहिनि फोरू हुया जिन खे मोटरसाइकिल हुई उन्हनि मुंहिंजो अॻु वरितो ऐं हथियारनि जे ज़ोर ते मूंखां गाॾी जेका खसियऊं। केसनि जी झड़ती वरितऊं, पैसा पाई ऐं NIC जी फ़ोटो कापी, मोबाइल मूं वटि हुई कीपैड वारी आहे उहा बि खसियऊं। गाॾीअ में जल्दीअ में जेको आहे तक़रीबन 1-2 मिंटनि जो प्रोसेस हुयो, उन्हनि इहो ज़ोर ज़बरदस्ती सां खसी ऐं ॾेई छॾीसीं। सो असां वस वारनि खे ख़ासि तौर ते नओं असां वटि SSP साहिबु कलीम साहिबु आयल आहे, मलक साहिबु, उनखे गुज़ारिश कंदासीं त उहे बि कंहिं उस्तादनि वटि पढ़िया हूंदा, उस्तादनि जे जेको आहे महिनतुनि सां जेको SSP बणिया आहिनि, हिकिड़े उस्ताद जी गाॾी बराए महिरबानी तमामु जल्द खां जल्द कोशिशि कराए रिकवर कराइनि। NC बि असां थाणे ते कानूनी कार्रवाई बि कयूं आहिनि, उड़ो बि थी आया आहियूं। हाणे प्रेस क्लब गढ़ी यासीन ते मौजूदु आहियूं ऐं हीअ ॾाढी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे त सॼो गढ़ी यासीन सॼो ज़िलो जेको आहे बदअमनी जे बाहि में जली रहियो आहे। माण्हू ॾाढो ॾुखाइनि मां गुज़रनि था। असां कीअं जेको आहे नौकरियूं कंदासीं, कीअं जेको आहे ईंदासीं वेंदासीं। सो वस वारनि खे इहा ई हिकिड़ी निमाणी गुज़ारिश आहे त पर्सनली एफर्ट्स वठी पंहिंजे तरीक़े सां असांजी गाॾी रिकवर कराइनि।